मशहूर मज़ाहिया शाइर नसीम बलोच लिखियो, सदाई तुझे नज़रन में किरां घट थिया, अड़े मां तुझो आशिक हाँ या पाकिस्तान जो सिक्को। बिल्कुल अहिड़ी तरह पाकिस्तान जे रुपए जो अघु मुसलसल किरी रहियो आहे ऐं डॉलर जो अघु वरी आसमान सां ॻाल्हियूं करे पियो। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं डॉलर जी तारीख़। पंजाबी जो मारूफ़ कॉमेडियन बबू बिराल चवंदो हो त हिकु भेरो थिएटर जे सिलसिले में अमेरिका वञणु थियो। पंहिंजे पुट खे बि गॾु वठी वियुसि। हिकु दुकान ते बीही हुन मूंखे चयो त रांदीको वठी ॾे। मूं जॾहिं क़ीमत पुछी त दुकानदार ॿुधायो $90। पासे ते वञी मूं 52 सां ज़रब ॾिनी। इहो उन वक़्तु डॉलर जो रेट हो त मूंखे पंहिंजो पुटु बुरो लॻणु लॻो। डॉलर आहे त अमेरिका जी करेंसी, पर दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जी मईशत जो पैमानो सम्झो वञे थो। घणो परे वञण जी ज़रूरत नाहे, पंहिंजे मुल्क जी मईशत खे ई ॾिसी वठिजे। गुज़िरियल कुझु अरसे खां डॉलर जी गर्दिश एतिरे क़दुरु आहे जो क़ीमतूं वधण जे करे अवाम जा साह हेठि मथे थींदा रहनि था। हीअ डॉलर आहे छा? वजूद में कीअं आयो? हीअ एतिरो बाइख्तियार कीअं आहे? ॿियनि करेंसियुनि खे मुतासिर कीअं थो करे? हीअ ऐं अहिड़ा केतिरा ई सुवाल जवाब जा मुंतज़र आहिनि। इन जे करे विझूं था डॉलर जी तारीख़ ते नज़र। अमरीकी डॉलर जो सफ़र तक़रीबन 2.5 सदियुनि ते मुश्तमिल आहे। अमेरिका जे मशहूर ज़माने इनकलाबी जंग जे ख़ात्मे ते 1775 में कॉन्टिनेंटल कांग्रेस मुल्क जे लाइ कागज़ जी करेंसी जारी करण जी इजाज़त ॾिनी, पर उनखे डॉलर नथो चयो वञे, बल्कि उनजो नाम कॉन्टिनेंटल करेंसी रखियो वियो हो। उनखां अॻु सिक्का हलंदा हुआ। 1792 में कांग्रेस सॼे मुल्क जे लाइ हिकु मयारी करेंसी तौरु डॉलर तयारु करण जी मंज़ूरी ॾिनी। हीअ कॉन्टिनेंटल जी हिकु नई क़िस्म हुई, पर धाती शक्ल में डॉलर जी इस्तिलाह नव आबादियाती दौर खां मौजूदु हुई, जंहिंखे स्पेनिश आम इस्तेमालु कंदा हुआ। 8 रियल कॉइन्स खे हिकु स्पेनिश डॉलर जे बराबरि चयो वेंदो हो। कुझु तारीख़दारनि जो ख़्यालु आहे त दरअसल डॉलर जो आगाज़ 16वीं सदी में हिकु निढड़े ॻोठ बावारिया मां थियो, जिते चांदी जा सिक्का हलंदा हुआ, जंहिंखे थालर चयो वेंदो हो। थालर जी माना वादी आहे, जीअं त बावारिया हिकु वादी आहे, उन जे लाइ इहो नालो मशहूरु थियो। हीअ सिक्का इन हद ताईं हलिया जो जल्दी सॼे ख़िते ताईं पखिड़िजी विया। उन वक़्तु मुल्कनि जूं सरहदूं अॼु वांगुरु न हुयूं। अचणु वञणु आसान हूंदो हो। इहो बि चयो वञे थो त लफ़्ज़ थालर खां पोइ उहो नालो बिगड़ी डॉलर बणिजी वियो। कुझु अरसे ताईं त इहो सिलसिलो हलंदो रहियो, लेकिन पोइ हिस्पानवी सिक्का मैदान में अची विया। पर ॿिन्ही क़िस्म जे सिक्कनि जे वज़न में फ़र्क़ु ऐं मयार जे हवाले सां शिकायतूं साम्हूं अचणु लॻियूं, जॾहिं त उन जी वैल्यू वज़न खां बि घटि थी वेंदी हुई। केतिरनि माण्हुनि उनखे पघारणु शुरू कयो, जंहिं ते बरतानिया नई करेंसी ते पाबंदी हई छॾी। बहरहाल अमेरिका में 1775 में मुतारिफ़ थियल कॉन्टिनेंटल करेंसी देर पा साबित न थी सघी। आसानी सां उनजो नक़ल तयारु थियणु लॻो। इन जे लाइ जंग जे ख़ात्मे खां पोइ 1790 में उन वक़्त जे सदर जॉर्ज वाशिंगटन
अहिड़ी करेंसी मुतारिफ़ कराइण जो सोचो जेका मयारी हुजण सां गॾु मुल्क जे मुआशी मसइलनि जे हल लाइ बि मददगार साबित थिए। उन हवाले सां कागज़ी कार्रवाई ऐं तवील बहस खां पोइ कांग्रेस जा मेंबर उन नतीजे ते पहुता त थालर खे अमेरिका जी करेंसी तौरु अपनाइणु घुरिजे, पर उन जी डिज़ाइन ऐं वज़न जे हवाले सां पाण अमेरिका फ़ैसिलो कंदो। इहो ई मरहलो हो जॾहिं जर्मन लफ़्ज़ थालर खे तब्दील करे डॉलर जो नालो ॾिनो वियो। उन हवाले सां मुख़्तलिफ़ क़ानून बि ठहंदा रहिया। डॉलर खे जंहिं क़दम सभ खां वधीक मज़बूत कयो उहो क्वाइन एज एक्ट हुयो। 1792 ते ठहंदड़ US डॉलर 27 ग्राम चांदी ते मुश्तमिल हो। कुझु साल ईअं ई गुज़रंदा रहिया, पर पोइ 1861 में अमेरिका में घरूअ वेढ़ शुरू थी वई। उन वक़्तु इंतिज़ामिया फ़ैसिलो कयो त कागज़नि जा नोट ठाहिणु घुरिजनि। शुरू में उन जी नक़ल वारो मसइलो बि साम्हूं आयो, जंहिं ख़िलाफ़ क़दम खयां विया। हालतूं कुझु बहितर थियूं त कागज़ी करेंसीअ जा समर साम्हूं अचणु शुरू थिया ऐं कांग्रेस जे हिकु मेंबर हिकु मालियाती इदारे जो तस्वरु ॾिनो जेको बाद में 1863 में बैंकिंग सिस्टम जी शक्ल में साम्हूं आयो। उन खां पोइ फेडरल रिज़र्व एक्ट 1913 तहत हिकु मरकज़ी बैंक क़ाइमु थियो, जंहिंजो मक़सदु बदिलजंदड़ सियासी सूरतहाल मूजिबि मालियाती पॉलिसियूं ठाहिणु हुयो। माज़ी में डॉलर जी बुनियाद चांदी जी क़ीमत ते हुई, पर अॼुकल्ह करेंसियुनि वांगुरु डॉलर जी क़ीमत सोन सां लाॻापियलु आहे। 1816 में बरतानिया तरफ़ां बधातीय निज़ाम तर्क करण जे तक़रीबन 20 सालनि बाद अमेरिका बि हिकु धाती क्लब में अची वियो। सरकारी सतह ते 1900 में उन खे लागू कयो वियो। तॾहिं खां हींअर ताईं डॉलर मुख़्तलिफ़ दौरनि में लाहनि चाढ़नि खे मुंहुं ॾींदो पियो अचे। 1933 में अहिड़ो बि दौरु शुरू थियो हो जॾहिं डॉलर जो अघु इन हद ताईं घटिजी वियो हो जो केतिरा ई मुल्क डॉलर क़बूलण खां बि घबराइण लॻा हुआ। पाकिस्तान ऐं डॉलर पाण में इन हद ताईं हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि जो उन ॻाल्हि जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो। अॼु बि पाकिस्तान जी सियासत जो अहम नुक़्तो डॉलर जो अघु आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में अमेरिकी डॉलर 2 सेंचुरियूं मुकमल करे चुको आहे, यानी संसा अघु 200 खां बि वधी चुको आहे।